चौदो साईं जेकॾहिं होरियां वारी ख़बर असांखे नड़ी सम्झो कराई वियो इन जे करे जो असांजे कामिल रहबर रोज़े वारे जो नसाल चरखो इए चोर जो सुकण खे सार थिए चंद बधीश तकड़ी ॾाढी बधीश जोर तंहिंखां पोइ वञी तोर तमान कनगा मथे ते गॾी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि जो या रसूल वसल्लम अलैका या हबीबल्लाह आवाज चौदो शो साईं वो इन जे करे जो वेठो हां मथे चिट्टो आ ॾींहं ॾिसां थो सभिनी खे चप में नथा खोजो गॾी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि जो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह रब्बुल आलमीन पादे पाक कलाम फरमा इन्नहु लकुरआनुन करीम सुभान अल्लाह विसरी बेशक इहो कुरान करीम शायबा कुरान करीम अदा हिकड़ो सखी ॿियो आहे जवाद जो आहे करीम सखी उहो आहे हे वॾे ख़ैरात वठण वारा आया जंग खे ॾिने प्यार रहिजी आहे जवाद उहो सखी आहे जेको घणनि खे ॾींदो आहे कुझु रहिजी वेंदा अदा करीम उहो सखी आहे जंहिंजे दरवाज़े तां को ख़ाली वेंदो ई कोन्हे को सुभान अल्लाह करीम उहो सखी आहे जंहिंजे दरवाज़े ते जेको भी अचे सुबह जो अचे मंझंदि जो अचे शाम जो अचे संझे जो अचे सोमणी जो अचे पर दरबार में खाली कोन वेंदो आहे अदा रब भी करीम मदीने वारो भी करीम त कुरान भी करीम ओदो जो सवाली भी खाली न वेंदो फिर जे दरबार जो सवाल बि खाली कोन वेंदो त जेको कुरान जे दामन में चिंबड़ंदो उहो बि खाली कोन वेंदो होॾां बि ख़ैरात मिलंदी मदीने वारे वटां बि ख़ैरात मिलंदी कुरान मां बि ख़ैरात मिलंदी पर अदा कीअं मिलंदी अवां असां त ॾिठो वरकन लिखिया पिया आहिनि हर वटि छा मिलंदो पर उन्हनि खां पुछी ॾिसो जिन कुरान सां नातो जोड़ियो जिन कुरान सां ताल्लुक जोड़ियो हिकु उहो आहे जेको रोज़ानो तगारी खणी मज़दूरी करे हिकु उहो आहे जेको कोडर सां मज़दूरी करे हिकु जेको कारीगिरी सां मिस्त्री थी मज़दूरी करे अदा कंहिंजी तारीख़ केतिरी कंहिंजी केतिरी आहे हिकु उहो जेको धोती वारो पघार अदा हिकु उहो आहे जेको कुरान पढ़े बीठो त ॿियनि खे पढ़ाए अंदाज़ो लाजा हिकड़े जी 1000 रुपया भले तारीख खणे मिस्त्री हले पियो 2500 खणे भले टूटी वारो लख 1.5 लख महीने ते खणे जेको तगड़े ते वेहण वारो आहे कंहिंजी पघार 5000 आहे कंहिंजी पघार 10000 आहे वठी 15-20 आहे मथे पघार कोन्हे का अदा पघारदार हूंदो पहिरीं तारीख़ या ॿी पैक मां वठी आयो कुझु कर्ज़ खे ॾिने ॾहीं ताईं शीशे में हूंदो हेॾे होॾे वॼाईंदो हाणे पोयां ॾींहं कढणाणे फला खणी बीह ताईं हूंदो बीह खां बाद में वञी पघार वारो चवंदो साईं आख़िरी तारीख़ हाणे तेल उधारो पिया वठो पिया अदा जेको तगड़े ते वेहण वारो आहे 15000 पर 3 तारीख़ में खीसो खाली न हो
उन देखी से में जरूर हो दो शादी कर जो उन जो सखी कुरान सा ताल्लुक इन्नहु लकुरानुल करीम फी किताबिम मकनून ये कुरान करीम किताब में लिखल महफूज ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून वो दुनिया वालों जहे पन्ने ते कुरान लिखल इनके पाकाई अखा बगैर हाथ न लागे सुभान अल्लाह आने शौक वाली सुभान अल्लाह जहे पन्ने ते अल्लाह जो कुरान लिख जियो अदा कहारो फकीरो तवाई सुभान अल्लाह के दुआ पे मजा करे वठना जे पन्ने ते कुरान लिख जियो इंसान अशरफुल मखलूकात रादो ईमान दी दौलत मिली अल्लाह शान वारो उन्हें ईमान वारे के हुक्म कलमे वारा प्रिय जा उम्मती जे पन्ने ते कुरान लिखल थी अवल पांजे चैन जी दूसरे जनाबर का पाकाई कजाए वुजू ना है वुजू कजाए और खपर में अची न पन्ने के हथ ला जाए जे पन्ने ते कुरान लिख जी बियो अदा पन्ने ते कुरान लिखियो पन्नो इज्जत वारो पढ़ जियो वो सच बुधाए जाए जे जे सीने ते कुरान लिखबो वो केतरी न इज्जत वारो पढ़ जियो पीछे रोज़े वाला जो आपने बुलाया मलफूजा शरीफ में पीछे रोज़े वाला फरमाया था हदीस पाक में बुधाई दे समझ में कुवाड़ा जेवड़ा जे पन्न पन्न ते लिखल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जरा इयो पन्न किरण ते इंदुआ रब्बुल आलमीन मलाइका जी ड्यूटी रखिया वडा पड़ के छड़ी दो एडा मलाइका हथ ते कर दो रब जो आठो मलाइका इन पन्न ते रब जो नालो मुझे हबीब जो नालो आ रखे समझ में उसनानो कोने इन पन्न के खड़ी कर जन्नत में पुजाए इसे रोजे वाला फरमाता फकीरो बन जे पन्न ते कलमो लिखल और के रब्बुल आलमीन पानी दे हवाले करण पियो जाए पियो तो जे जे सीने ते कलमो लिखल होंदो जुबान ते जिक्र होंदो और के रब तो वख में कोन उसनीदो जन्नत जो मालिक अदा दे करे कलमो लिखल और के एतरी तज़ीम और जैसे कुरान ते कुरान दी तिलावत होंदी सीने में कुरान याद होंदो अदा के एक सूरत याद होंदी एक पंज सूरतों याद है एक 10 सूरतों याद है एक सजो कुरान याद होंदी और शख्स का था पूछिए जे को मदरसे में पढ़ाए तो एक बार के सदके अपा अचो अल्लाह जो कुरान पर और निकलो जो दसाई कुरान जो पढ़ा तमिल दोषा और आलम दीन जंदुआ अल्लामा जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में दुआ वो उस्ताद जलन दा हिकड़ी सूरत याद कंदे त लख जो मालिक थी ओया सुभान अल्लाह हिकड़ी सूरत याद थी दे लख जो मालिक कंदे 2 लखन जो मालिक थी ने ये कंदे 3 लखन जो मालिक थी ने नगड़ो पढ़ते वे जियो एक सूरत याद के ई सूरत याद के ई सूरत याद के 4 सूरत याद है अन्य पढ़े तो एक याद कली मा शहर मा चे बियो जुती छड़ी पई सितो मोची दे वदिया मोची जुतरी छड़ी पईया कंदे रे एडा मोची चत्ती लगाईया जुती गंधी होईया नगड़ो सदा मोची बकम तुझी मजदूरी खणी थीनी मोची चवे तो मोची रकम टको थीनी टको ने गड़ो चोगा मोची छत टके के मन लख थो जा सुभान अल्लाह टको छत लख क्यों जाए तो मोची हैरान थियो नंढो बारा लख का दौड़ी दो ये मथा भी अल्लाह जे कुरान जी एक सूरत पढ़े मोची पढ़या भी कोन जे तो पे तन बुदा मुखे पांचो टको दे लड़ो चंदा पा 1 लख में राजी नथो थी तो भला पियो वठ सुभान अल्लाह बीब सूरत पढ़े मोची कावड़ में अचियो टका ने ये पे त पाण वड
पैसा दे रख बाकी ये कोन पिया खपन पिया मूंखे पंहिंजो टको दे जब अपा जुती रख टको घरों खणी अचा जुती उते पई आहे तेरे उघाड़ो उस्ताद ने वधी आयो अची अर्ज कंदो साईं ॻाल्हि सम्झ में नथी अचे पई या तव्हां सचा या मोची सचो तव्हां चओ हिकु सूरत यादि थींदी लख जो मालिक थींदो ओॾे टके में जुती फाती आहे पर सूरत पढ़ियो तमें तॾहिं बि टके मां जान कोन पई सघे पई उस्ताद जवाब पाए हेॾे वधी आहे हीरो थोड़े पियो हीरो पाण वटि रख अवल वञ फलाणी जाइ ते टको बि खीसे में रख हीरो बि रख वञी फलाणे सोनारे खां हिन जी रक़म वञी पुछजांइ वरी फलाणे खां बि पुछजांइ वरी फलाणे खां बि पुछजांइ टिनि सोनारनि वटि वियो हिकु सोनारे वटि वेंदो आहे अपा केतिरी रक़म में वेंदो उस्ताद चयो आहे पुछी आहे सोनारो चवंदो मूं वटि ताक़त कोन्हे इहो को बादशाह ख़रीद करे वरी टे सोनारे ॾे वधी आयो उन बि इहा ॻाल्हि कई वरी टे सोनारे ॾे वधी आयो उन बि इहा ॻाल्हि कई हाणे साॻियो ई मिलंदो सिधो मोची वटि भॼी पहुतो आहे मोची जुती ॾे त पैसा मोची जुतड़ी दे तो पैसा दिया जे बापई सिरा दे तो जुती दिया हिन हीरो कठो मोची ही वठ मोची अदसी चौदा नंदा अगोड़े के पे बैठ बुधाई हाने वरी मणियो खणी आयो ही मूंखे मणियो कोन थो खपे पियो मूंखे पंहिंजो टको दे लड़ो प्यार मान हारे चौदा मोची मूंखे मोटाए दे ही पंहिंजो टको वठ हेॾा हीरो वटई टको ॾेई जुती पाए लड़ करे चौदा मोची उस्ताद सचो आहे तूं ग़लति सुभान अल्लाह उस्ताद सचो तू गलत आई चखी अता मोची अकोड़े पे जेका छे तोखे समझ में न आई हाणे तोड़े ही छे खणी आए तो टको प्यारो कयो इनखे मरियो चई छॾे ॾिनी या उहा चई फलाणो सोनारो तो चवे पियो हिनजी एॾी मालिया जो मां ख़रीद न करे सघंदो सभु कुझु विकिणा त बि ही महांगी आहे फलाणो बि चवे थो महांगी आहे फलाणो बि चवे थो कीमती ओ मोची तोखे हीरे जी खबर कोने त कुरान जी खबर काॾो पवे कदुर वारा कम थिया खुदा खरीदार हीरे ऐं माणिक जी मिसाल कलंदम सार बाक़ी जेके लोह गुतण लोहार तनखे कहिड़ो कदुर सोन अल्लाह जो कुरान जह पन्ने तियासो पन्नो ताज़ीम वारो आ जह सीने में आ ओ सीनो में ताज़ीम वारो आ आखिरी हिकड़ो फरमान ॿुधाए इन शौक़ वारी सुभान अल्लाह पीसे कोट वार पाड़ फरमाता जह सीने में